भट्ट शाह हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे चहलम जे मौक़े ते भट्ट शाह में हज़ारे मोमनन अज़ादारन ऐं मस्तूरात जी शिरकत सां पैदल मशी काफ़िलो भट्ट शाह मोरी खां बरामद कयो वियो। इन्ही हवाले सां भट्ट शाह मां ॾिसूं था सज्जाद मेमन जी ही रिपोर्ट। चहल में हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे सिलसिले में अरबैन मशी पैदल काफ़िलो जेको आहे भट्ट शाह मोरी खां बरामद कयो आहे, जेको दरगाह हज़रत शाह लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे सैन मुबारक में इख्तिताम पज़ीर कयो वेंदो। हिन मातमी जलूस में मौक़ुफ़ लगाया विया आहिनि। मौक़ुफ़ में थधे मिठे पानी जी सबील ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा न्याज़ जेके आहिनि उहे तक़सीम कया विया आहिनि। उन हवाले सां हितां जे आज़ादारनि मोमिन सां ॻाल्हि ॿोल करियूं था त हू हिन अवामी न्यूज़ सां पंहिंजा वीचार कहिड़ी रीति वॾी था। जीअं त असांजो ही काफ़िलो मौला हुसैन जो भट्ट शाह मोरी खां बरामद थियो, जंहिं अची इमाम हुसैन जे ज़रिए ते शाह करबला ते अरबैन जी दुआ पढ़ी। अरबैन जी दुआ खां पोइ काफ़िलो शाह लतीफ़ भिटाई जी दरगाह ते दवा आहे, अज़ादारी जो प्रोग्राम आहे। हिते लंगर न्याज़ सबीलूं जाम आहिनि। मुंहिंजे मौला जा करम आहिनि। हर कंहिं मोमिन पंहिंजे हैसियत सारो सभु कुझु कयो आहे। असांजी ज़री मुबारक ते साईं जो न्याज़ हो, गंजो मुंहिंजे मौला जो सबीलूं हुयूं, न्याज़ हो, जूस हुआ। अल्लाह जा एहसान, असीं शुक्रमंद आहियूं मौला हुसैन जो। असीं उन क़ौम मां आहियूं जंहिंजो इमाम हक़ ते हो, हक़ ते आहे ऐं हक़ ते रहंदो। रहीम, जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो, ही जुलूस नेशनल हाईवे शाह लतीफ़ भिटाई सरकार जे दरगाह ते अची रहियो आहे, नेशनल हाईवे भट्ट शाह खां। ऐं ही मुसलसल 65 साल आहे जेको हिन भट्ट शाह में पहिरियों पंधु पैदल मशीअ जी सूरत में, जीअं नजब खां करबला अज़ादार मोमिनीन ज़वार पंहिंजे मौला आका खे पुरसो ॾियण जे लाइ पहिरियों पंधु ही सफ़र करे पैदल ऐं इश्क जो सफ़र करे रहिया आहिनि। इन अंदाज़ सां शाह लतीफ़ भिटाई सरकार जे रोज़े ते ही सिंध भर मां, पूरे ज़िले मटियारी मां, कुंड कुर्छ मां, ॻोठनि मां मोमिनीन ज़ाहिर अज़ादार अची करे लतीफ़ सरकार इमाम हुसैन जे बचे खे पुरसो पेश कंदा ऐं उते हली करे जेको ही कारवान इख्तिताम थींदो। ऐं तव्हां ॾिसी रहिया हज़ारनि जी सूरत में जेके इहे इश्क इमाम हुसैन मां आया आहिनि। अल्हम्दुलिल्लाह इंतज़ामिया जा इंतज़ामात बहितर हवाले सां आहिनि ऐं असांजा ख़ुदि जा प्रिया यूथ जे सो जा जवान आहिनि जेके तव्हां ॾिसी रहिया आहियो। पूरे कारवान खे उन्हनि जी जेको आहे सिक्योरिटी आहे ऐं हर साल बहितर इंतज़ाम असांजा पंहिंजा हूंदा आहिनि। ऐं उन खां सवाइ इंतज़ामिया, पुलिस इंतज़ामिया जो बि बहितरीन असां सां सहकार हूंदो आहे ऐं सिक्योरिटी जा बहितर इंतज़ाम आहिनि। अॻिते बि उमेद कयूं था त बहितर अंदाज़ सां इंशाअल्लाह। ऐं तव्हांजो बि शुक्रियो, तव्हांजी महिरबानी। तव्हां जेको आहे इन इमाम हुसैन जे हिन मिशन खे, हिन मक़सद खे दुनिया जे कुंड कुर्छ ताईं रसाए रहिया आहियो। अरबैन मशी मातमी जलूस में अज़ादार मोमिन जो कैमरामैन शाहिद हुसैन मेमन सां गॾु सज्जाद अली मेमन, अवामी न्यूज़ भट्ट शाह। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।